ॿी ख़बर शामिल कंदासीं एशिया कप जे हवाले सां। अव्हांखे ॿुधाईंदासीं बांग्लादेश पाकिस्तान खे मैच खटण लाइ 194 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। एशिया कप जे हवाले सां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। बांग्लादेश पाकिस्तान खे मैच खटण लाइ 194 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त बांग्लादेश जी समूरी टीम 39 ओवर में ऑल आउट थी वई। मुशफ़िक़ुर रहमान 64 ऐं शकीबुल हसन 53 रन्स ठाहे नुमाया रहिया, जॾहिं त हारिस रऊफ़ 4 ऐं नसीम शाह 3 बांग्लादेशी रांदीगरनि जो शिकार कयो। एशिया कप जे हवाले सां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। शाहीन आफ़रीदी, फ़हीम अशरफ ऐं इफ़्तिख़ार अहमद हिकु विकेट हासिल कई। एशिया कप जे हवाले सां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। बांग्लादेश पाकिस्तान खे मैच खटण लाइ 194 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, ही एशिया कप क्रिकेट टूर्नामेंट जो मजमूई तौर ते 16 एशिया कप है। उन एशिया कप की सुपर 4 मरहले की अज पहली मैच है जी बांग्लादेश और पाकिस्तान की टीम विच में जारी है। अज बांग्लादेशी टीम के कप्तान शकीबुल हसन टॉस खटी पाकिस्तान खिलाफ बैटिंग करण जो फैसलो किया, जो इन वक्त ताईं मजमूई तौर से नजर अचे तो सही साबित न थियो आहे, छाकाणि जो मजमूई तौर से सजी टीम जी है 38.4 ओवर में सिर्फ 193 रन स्कोर करे आउट थी हुई है, जैमें भी अहम किरदार अदा किया है मुशफ़िक़ुर रहीम जो विकेट कीपर बैटर है 64 रन की इनिंग खेॾी आहे। शकीबुल हसन कप्तान है, उन 53 रन की इनिंग खेॾी। उन सां गॾोगॾु ॿियो को भी बैट्समैन पाकिस्तानी बॉलर्स जो मुकाबलो न करे सघियो है। मजमूई तौर से 193 रन ठाहिण में बांग्लादेशी टीम कामयाब थी चुकी है ऐं हिननि जो टारगेट ॾिनो है पाकिस्तान के उहो ॾिनो है 194 रन जो। पाकिस्तानी बॉलिंग की गाल कजे तो असांखे हारिस रऊफ़ शानदार बॉलिंग कंदे नजर आयो है। 6 ओवर में 19 रन ॾेई उन 4 विकेटूं हासिल कयूं। नसीम शाह 34 रन ॾेई 3 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त शाहीन शाह आफ़रीदी ऐं इफ़्तिख़ार अहमद के हिस्से में हिकु विकेट आई। अज पाकिस्तान क्रिकेट टीम में एक तब्दीली कई वही, मोहम्मद नवाज़ की जाइ ते फ़हीम अशरफ के स्क्वाड में शामिल किया वियो ऐं हाणे पाकिस्तान की टीम की जी बैटिंग है उनकी शुरुआत थी चुकी है। मजमूई तौर से चौथे वाली रांदि पूरी थियण वारी है ऐं 11 स्कोर करे चुकी है पाकिस्तानी टीम जा जेके ओपनर आहिनि क्रीज ते मौजूद आहिनि फ़खरुज़मा ऐं इमामुल हक़। त हिन मैच खां पोइ पाकिस्तान जी ॿी मैच 10 तारीख़ ते भारतीय टीम सां रचियल है कोलंबो में। उन खां पोइ ग्रुप जो सुपर 4 मरहले जी 3 मैच है उहा श्रीलंका सां रचियल है, उहा भी कोलंबो में। जी रोशनी, वरी महिरबानी मुजाहिद तफ़सील ॾियण लाइ।